बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज के खूबसूरत महफिल में सभी बाबा बैठे सबने के अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद जी एस जी लतीफ जी सचल माता जो पंहिंजो ख़ादिम ज़वार फ़कीर मिठे थरमा तव्हांजी मोहबतनि में हाज़िर थियो आहियां। तो जहिड़ो मुंहिंजो हाल आहे तव्हांजी ख़िदमत में मुर्शिद सचल साईं जो बोल आहे तव्हां सां नाराए हैदरी। मोहब्बत बाजो मच्छी मोहब्बत मोहब्बत बाजो मच्छी सीने सच्चू ओ भलो
मुझो हिक सचल ओ मियां